के 3 तारीख का वेंदे मां त चाबो अगे महीने खाई हा लेसुरी आश्रम में मेलो वड़ी हेडे मेलो चौधारी मेला ही मेला हे लगे हाने ना का कोई मेलो आया हां लगे तो जो पलो भी असाई पाइंदा मेले जो हा साईं कंवरराम जी जन्म जो मेलो आयो जो खुशी जो मौको आ असा दादा वेठा आहिनि सुहिणो कलाम ॿुधायो हो फ़क़त हिकु यार जो नालो वञी रहंदो बिरुशाला